सभिनी दोस्तनि खे इंडस डायलॉग जे वीकली इंटरनेशनल मेक्तब ॿीहर भलीचार। मां तव्हांजो दोस्त मंसूर कलवड़ ऐं असांजो दोस्त हफ़ीज़ आरीसर, असां ॿई तव्हांजे ॾाढो हाज़िर आहियूं। दुनिया जे अंदरि काफ़ी सारा मामला थियनि था ऐं रोज़ जे बुनियादनि ते काफ़ी सारियूं तब्दीलियूं थियनि थियूं। ऐं हिकु दफ़ो ॿीहर 20वीं सदी जीअं दुनिया बारूद जे ढेर ते बीठी आहे। चो तरफ़ जंगियूं आहिनि जेके रूस यूक्रेन खां वेंदे गज़ा ताईं ऐं पोइ अफ्रीका ताईं ऐं पूरी दुनिया में जंगियूं ई जंगियूं आहिनि। ट्रंप जेको चयो त आउं ईंदुसि ऐं जंगियूं ख़तमु कंदुसि, पर ट्रंप जे हलफ़ खणण खां पहिरियों ई ईअं पियो नज़र अचे त जेका रूस ऐं यूक्रेन जी जंग आहे उहा यूरोप ताईं पखिड़िजी वेंदी, छाकाणि त यूरोप जे हुक्मराननि इन जंग खे सिधो सं ईअं महसूसु करायो आहे त हीअ जंग सिर्फ़ु रूस ऐं यूक्रेन जी न आहे पर नेटो ऐं रूस जी आहे। ऐं तव्हां ताज़ो ॾिठो त बाइडन एडमिनिस्ट्रेशन तरफ़ां ऐं यूरोप जे कुझु मुल्कनि तरफ़ां यूक्रेन खे लॉन्ग रेंज मिज़ाइल त अॻु में ॾिना विया हुआ, पर हाणे उन्हनि खे बाक़ाइदगी सां हिकिड़ी इजाज़त ॾिनी वई त तव्हां उहे रूस जी टेरिटरीज़ जे यानी उन जे इलाइक़नि जे अंदरि इस्तेमालु करे सघो था। ऐं रूस बि हिकिड़े तमामु वॾे मिज़ाइल जो कामयाबु हिकिड़ो तजुर्बो त कयो ई आहे, पर उनजो इस्तेमालु बि कयो आहे यूक्रेन जे अंदरि। सो ही समूरी सूरत हाल आहे। पाकिस्तान जे अंदरि बि काफ़ी सारा मामला आहिनि। पाराचनार में कुझु थिए पियो, क़त्लो गारत आहे, रियासत जो हिकिड़ो जेको मज़हबी जुनूनियत वारो चहिरो आहे उहो तव्हां सां सभिनी जे साम्हूं आहे। KPK ऐं बलोचिस्तान जे अंदरि जेका सिक्योरिटी जी सूरत हाल आहे उहा बि ॾाढी ख़तरनाक आहे ऐं रोज़ सिक्योरिटी फोर्सिस ते हमला थियनि पिया, रोज़ झड़पियूं थियनि पियूं। ऐं एपेक्स कमेटी तरफ़ां बि इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त बलोचिस्तान जे अंदरि सख़्तु मिलिट्री ऑपरेशन कयो वेंदो। ऐं उन फ़ौजी ऑपरेशन जो जवाज़ इहो ॼाणायो वियो आहे त उते जेके दहशतगर्द आहिनि, यानी जेके क़ौमी आज़ादी जूं तहरीकूं आहिनि जिन खे उहे दहशतगर्द चवनि था, त उन्हनि असांखे हिकिड़ो जवाज़ ॾिनो आहे। रोज़ उहे असांजी सिक्योरिटी फोर्सिस ते हमला कनि पिया, इन करे उते फ़ौजी ऑपरेशन ज़रूरी थी वियो आहे। इन खां अॻु बि बलोचिस्तान जे अंदरि काफ़ी सारा फ़ौजी ऑपरेशन्स थी चुका आहिनि, पर उनजो को बि नतीजो न आहे निकितो सवाइ नफ़रत जे ऐं सिवाइ बग़ावत जे। ॿिए पासे इसराइली प्राइम मिनिस्टर आहे जेको बेंजामिन नेतन्याहू, ऐं उनजो परॾेही वज़ीर आहे जेको योआफ गैलेंट। हाणे त उहो न आहे, उनखे हटायो वियो, मूं तव्हांखे ॿुधायो हो। नेतन्याहू चयो त हुन ते मुंहिंजो एतमाद कोन्हे, उनखे हटायो वियो आहे। बहरहाल उन्हनि ॿिन्हिनि जे ख़िलाफ़ ICC जेका इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट आहे, आलमी फ़ौजदारी कोर्ट, उन जे तरफ़ां अरेस्ट वारंट जारी किया विया आहिनि। अॻ में त इस्माइल हानिया, यया सिनवार ऐं मोहम्मद ज़ैफ़ जे ख़िलाफ़ जारी थियणा हुआ, पर इस्माइल हानिया जीअं त मारिजी चुको आहे, यया सिनवार बि मारिजी चुको आहे। ऐं इसराइल जे मुताबिक़ त मोहम्मद ज़ैफ़ जेको अल क़स्साम ब्रिगेड जो कमांडर इन चीफ आहे उहो बि क़तल थी चुको आहे। पर जीअं त हमास या तरदीद कई आहे त हू ज़िंदा आहे ऐं गज़ा जी टनल्स में किथे आहे, इन करे उनजो बि वारंट गिरफ़्तारी जो जारी कयो वियो आहे ऐं ॿुधायो वियो आहे त इहे टई माण्हू हिन जंग जो, हिन नस्ल कुशी जो ऐं हिन वॾी तबाही जो सबबु आहिनि। सो पाण हफ़ीज़ खां इन्हनि टिनी मामलनि ते गुफ़्तगू कंदासीं। आख़िर में पाकिस्तान जा जेके इशूज़ आहिनि पाण उन ते आख़िर में ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरीं हफ़ीज़ ॾांहुं हलूं था। हफ़ीज़, तव्हांखे भलीकार, काफ़ी ॾींहंनि खां पोइ जो तव्हां हाज़िर थियो था ऐं वक़्तु ॾियो था। तव्हांजी पढ़ाई जा मामला बि आहिनि, बिल्कुलु सम्झूं था, पर दोस्त बि मैसेजिस कंदा आहिनि, चवंदा आहिनि त तव्हां इन्हनि मामलनि खे ईअं न छॾियो ऐं हिननि ते गुफ़्तगू कंदा रहो। सो रूस ऐं यूक्रेन जी जेका हाणे सूरत हाल आहे, यूरोप जे हुक्मराननि तरफ़ां या बाइडन एडमिनिस्ट्रेशन, पाण खे ईअं लॻे पियो त ट्रंप जे अचण खां अॻु ई हू चाहिनि था त हिन जंग खे, रूस यूक्रेन जंग खे वधीक भड़काइजे ऐं हिनखे यूरोप ॾांहुं खणी वञिजे, जीअं नेटो जी जेका एग्ज़िस्टेंस आहे, जेका उनजी मौजूदगी आहे, उहा बि ट्रंप लाइ हिकिड़ो सवाल रहे त उहा रहे या न रहे, छाकाणि त हू नेटो जी मौजूदगी जो बि मुखालिफ़ आहे। इन करे उहो ॾांहुं धिकींदा पिया वञनि। ऐं ॿिए तरफ़ इहो बि महसूसु करायो पियो वञे त हीअ जंग सिर्फ़ु रूस यूक्रेन जी जंग कोन्हे, पर यूरोप ऐं ख़ुदि अमेरिका बि ख़तरे हेठि आहिनि। ऐं जेकॾहिं यूक्रेन हाराए थो त इहा मगरिब जी वॾे में वॾी शिकस्त हूंदी। सो इन समूरे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? जेका इजाज़त ॾिनी वई आहे त लॉन्ग रेंज जेके मिज़ाइल्स आहिनि उहे रूस जे अंदरि या रूस जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे सघजनि था, इन सां जंग तव्हांखे कीअं थी नज़र अचे त केॾांहुं वेंदी? मंसूर, मूंखे ख़बर न आहे छो हमेशह हिननि जो इहो मौक़िफ़ हूंदो आहे त फलाणो जेकॾहिं मुल्क या फलाणी जेकॾहिं क़ौम उहो जेकॾहिं जंग खटे थी त इहा मगरिब जी जेका आहे उहो शिकस्त आहे। सो शिकस्त खे या फतेह खे उन्हनि एॾो नंढड़ो ठाहे छॾियो आहे, उनजा जेके गोल्स आहिनि उहे एतिरा अनक्लियर हूंदा आहिनि जो माण्हू तजियो कोन करे सघंदो आहे छा हिननि जी शिकस्त में हिननि जी भलाई आहे या हिननि जी फतेह में हिननि जी भलाई आहे। फॉर एग्ज़ाम्पल, वियतनाम वार में हिननि चयो त बाबा जेकॾहिं वियतनाम जा बाग़ी जेकॾहिं खटनि था त अमेरिका जी वॾे में वॾी शिकस्त आहे। पर पोइ नतीजो इहो निकितो त उन्हनि जी शिकस्त में ई उन्हनि जी भलाई हुई, अमेरिका वारनि जी, ऐं बोतांग निकिता।
ऐं एग्ज़ैक्टली अफ़गानिस्तान में बि ईअं थियो। ऐं हाणे जेको मिडल ईस्ट में थिए थो पियो, बज़ाते ख़ुदि त हुननि जी शिकस्त थिए, पर हुननि जूं फ़ौजूं मारिजण, हुननि जे ॿिया मारिजण, यानी हुननि जी शिकस्त में ई हुननि जी भलाई आहे। त मग़रिब हमेशह जिथे शिकस्त खाधी आहे, उते हुननि जी भलाई आहे। सो माना हू स्ट्रेटेजिकली भले ठीकु आहे, हुननि खे लॉस थिए, पर माना हुननि जी जेकॾहिं शिकस्त खाइनि था, उन्हनि में हुननि जी भलाई थींदी। बहरहाल हाणे जंग जा बुनियादी गोल्स आउं सम्झां थो, त उन्हनि ते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। अमेरिका जी सोल जंग आहे, माना सिंगल हैंडेडली जेकॾहिं चऊं त उहा जंग अमेरिका जी आहे, छाकाणि त यूरोप जा जेके ॿिया मुल्क हुआ, उन्हनि जा ॾाढा सुठा तालुकात हुआ रशिया सां। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो अमेरिका न पियो चाहे, ख़ासि तौर ते डेमोक्रेट्स जेके आहिनि, उहे चङा मुड़ुस हूंदा आहिनि जीअं त दुनिया पूरी जे मामलनि जा। उनजे करे बाइडन साहब जॾहिं आयो, तॾहिं हुन ॾिठो त बाबा हाणे नेटो जी बि रिवाइवल थिए। नेटो जी रिवाइवल त माना नेटो जो दुश्मन फॉर एग्ज़ाम्पल आइडियोलॉजिकली उहो हुयो सोवियत यूनियन। ठीकु है, त उहो जॾहिं कलेप्स थी चुको हो या उहो टुटी चुको हो, त उन ॾींहुं हिकिड़ो वीडियो ॿुधां पियो त प्यूटन ख़ुदि चवे पियो त नेटो खे हाणे जेको आहे न, उहो उन जो नालो तब्दील करणु घुरिजे। ऐं हू ख़ुदि माना उन में चए पियो त सोवियत रिपब्लिक्स ख़बर न आहे कहिड़ो अहिड़ो हुनजो नालो रखणु घुरिजे। ऐं रशिया ख़ुदि अप्लाई कयो हुयो या उन इंट्रस्ट ॾेखारियो नेटो जे लाइ। त नेटो जी जेको एग्ज़िस्टेंस जो सवाल हो, त बाबा नेटो हाणे छाजे लाइ ज़रूरी आहे। ऐं उन खां पहिरीं ट्रम्प आयो, ट्रम्प इहो क्वेश्चन रेज़ कयो त नेटो जी हाणे ज़रूरत न आहे, ऐं हुन पोइ फंडिंग कट करण जी ॻाल्हि कई ऐं वग़ैरह वग़ैरह। सो डेमोक्रेट्स जा ॾाढा जेके आहिनि उहे मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स में हुननि जा रिलेशन्स आहिनि, या हुननि जा माण्हू आहिनि, या हुननि जूं कंपनीज़ आहिनि। पोइ उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वार वेपन्स हुननि खे सेल करणा आहिनि दुनिया पूरी में। त हुननि हिकिड़ी नई जंग लॻाई, ऐं उहो जंग बेवजह जंग आहे। यूक्रेन जी जंग जो को फ़ाइदो ई न हो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां ईस्ट में हेतिरा सारा मुल्क जेके माज़ी जा सोवियत यूनियन जो हिसो आहे, उहे नेटो में आया, छा फ़र्क़ु थियो रूस खे? को फ़र्क़ु न थियो। ठीकु है, जेकॾहिं माना यूक्रेन ते रूस जेको आहे उहो बीठो हुयो, त यूक्रेन हुनजो नेटो जो मेंबर नथो थी सघे, ऐं न बि थी आहे। हालांकि थी हा, तॾहिं बि को एॾो वॾो इम्पैक्ट न पए हा, छाकाणि त नेटो डायरेक्टली को रूस ते हमलो करण जी पोज़ीशन में ई न आहे। अॼु बि टीह मुल्क जेके आहिनि, उहे अफोर्ड ई नथा करे सघनि रूस ते हमलो करण जी। बहरहाल पोइ रूस बि इन ते पंहिंजो फाइनल विधो त हाणे नेटो खे एक्सपेंशन असां बर्दाश्त न कंदासीं। सो उहो डेमोक्रेट्स जो जेको 4 सालनि वारो इहो प्लान हो, उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो बाइडन जी शिकस्त सां। बहरहाल हू उन पंहिंजो जेको गोल हो, अल्टीमेट गोल हो, उन में अमेरिका ज़रूरु कामयाबु थियो। उहो गोल इहो हो त यूरोप खे रूस खे यूरोप खां ॿाहिरि करणु, यूरोप जी मार्केट खां ॿाहिरि करणु, यूरोप जी जेको कंज़्यूमर मार्केट आहे, एनर्जी जी मार्केट आहे, उन मां ॿाहिरि करणु। ऐं उन मां हू ॿाहिरि करे विया, सेंक्शन्स लॻाए वग़ैरह वग़ैरह। अॼु बि जेकॾहिं जर्मनी जेके माण्हू खां केरु पुछे, फॉर एग्ज़ाम्पल अॼु उते त हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुननि जी हिकिड़ी सोर्स आहे न्यूज़ जी, उन्हनि खे लॻे थो अल्टीमेट असांजो दुश्मन रूस आहे। हाणे रूस बाबा तव्हांजो दुश्मन छो आहे? रूस खे कहिड़ी ज़रूरत आहे जर्मनी ते अटैक करे? का ज़रूरत ई न आहे। हाणे उहो दुनिया रही न आहे जेको आहे उहो टेरिटरी गेन करण या एक्सपेंशन वारी। बहरहाल सो हुननि उहो पंहिंजो स्ट्रेटेजिकली गोल अमेरिका उहो अचीव कयो। ऐं पोइ जॾहिं हाणे ट्रम्प खटे आयो, त पोइ वरी उहो साॻियूं ॻाल्हियूं, छाकाणि त उतां जा जेके अमेरिकी माण्हू हुआ, उन्हनि जे मुफ़ाद में न हो त हू पंहिंजा पैसा जेके आहिनि ॿाहिरि जंगुनि ते लॻाइनि, छाकाणि त हुते फाइनेंशियल क्राइसिस हुआ। सो इहो क्लियर हो त यूक्रेन जेको आहे उहो वधीक जेको आहे उहो प्रॉक्सी वार नथो विढ़े सघे अमेरिका जी रूस जे अगेंस्ट, छाकाणि त उते पॉलिटिकल सिस्टम, उते सदारती निज़ाम जेको आहे उहो चेंज थियो ऐं ॿियो सदर आयो, उन जी पॉलिसीज़ कुझु ॿियूं आहिनि। सो ऐं नेटो ते बि ख़ुदि सवालिया निशान आहे, छाकाणि त अमेरिका एतिरे हद ताईं ख़ुदि अमेरिकन इकोनॉमी सिर्फ़ु सिंगल हैंडेडली नेटो खे अफोर्ड नथी करे सघे। सो घणा मामलात थींदा ट्रम्प जे अचण सां। सो इहो क्लियर हुयो त यूक्रेन जेको आहे उहो जंग हाराए पियो। ऐं हाणे जेको तव्हां जेको ॻाल्हि कई त बाइडन एडमिनिस्ट्रेशन या जेका यूरोपियन कंट्रीज़ आहिनि, उन्हनि यूक्रेन खे जेके लॉन्ग रेंज मिसाइल्स आहिनि उहो इस्तेमालु करण जी ॾिनी इजाज़त। हाणे उहो उन्हनि छाजे करे ॾिनी? उन्हनि ते मेयर शर्मा ॾाढो ज़बरदस्त मौक़ुफ़ रखियो 2 ॾींहं अॻु में, त उहो उन जे करे हुननि इहो इजाज़त करणु ॾिनी, छाकाणि त बाइडन एडमिनिस्ट्रेशन न पई चाहे त यूक्रेन कलेप्स थिए अंडर द जो बाइडन प्रेसिडेंसी, छाकाणि त उहो नेक्स्ट टाइम जॾहिं डेमोक्रेट्स ईंदा त हू माना इहो सेल करे सघनि त यूक्रेन हारायो, छाकाणि त डोनाल्ड ट्रम्प यूक्रेन जी मदद कोन कई।
असां यूक्रेन खे हेतिरा वेपन्स ॾिना, असां यूक्रेन खे हेतिरा वेपन्स ॾिना। सो लास्ट टाइम जेके लॉन्ग रेंज मिसाइल इस्तेमालु करण जी इजाज़त जो मक़सदु ई इहो आहे त यूक्रेन ही जेके 2 महीना आहिनि उन्हनि में न हाराए। हाणे रूस जी फुल कोशिशि आहे त ही 2 महीननि में जेतिरो वधीक जेका आहे उहो टेरिटरी कैप्चर करे ऐं पोइ जॾहिं अंडर डोनाल्ड ट्रम्प जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त हुनखे वधीक लेवरेज हासिल हूंदो। ॿिन्ही जेका आहे उहो हुनजी ॿिन्ही जा गोल्स ई आहिनि। ऐं जेको रूस इस्तेमालु कयो जंहिं तां मिसाइल जो नालो खयो उनखे चइबा आहिनि ICBMs, नेशनल कॉन्टिनेंटल बैलिस्टिक मिसाइल्स। सो इहे जेके आहिनि उहे लॉन्ग रेंज मिसाइल्स हूंदा आहिनि बेसिकली 5000 खां 7000 जे लॻभॻि 7000 किलोमीटर जे लॻभॻि हुननि जी जेका आहे उहो रेंज हूंदी आहे। हाणे उहो जेको रूस इस्तेमालु कयो उहो को यूक्रेन खे हाराइण जे लाइ न हो या यूक्रेन खे ॾेखारण जे लाइ न हो, उहो सिर्फ़ु उन्हनि जे करे ॾेखारण जे लाइ हो त असां अटैक करे सघूं था यूरोप जे कंहिं बि मुल्क ते, अमेरिका जी कंहिं बि हिसे ते, ऐं असां वटि इहा कैपेसिटी ऐं कैपेबिलिटी आहे। सो ICBMs दुनिया में पहिरियों दफ़ो कंहिं बि जंग में इस्तेमालु कयो वियो, हालांकि दुनिया जे समूरनि मुल्कनि वटि आहिनि जेके वॾा मिलिट्री जा पावर्स आहिनि, पर कंहिं बि उन्हनि खे डेमोन्स्ट्रेशन न कई एट द वार प्लेस। सो रूस उन्हनि खे पहिरियों दफ़ो कंहिं जंगी मैदान ते सक्सेसफुली टेस्ट कयो त इहो हुन में कैपेसिटी मौजूदु आहे। सो हिन जंग में कुझु रहियो ई न आहे हाणे। बसि बाइडन एडमिनिस्ट्रेशन जी इहा कोशिशि आहे त ही 2 महीना जेके ही मौजूदा रहिया आहिनि दिसंबर ऐं जनवरी जे विच वारा, इन में यूक्रेन कलेप्स न थिए ऐं इहो जेको बि ठाह थिए या जेको बि जंग जो नतीजो निकिरे उहो डोनाल्ड ट्रम्प जी प्रेसिडेंसी अंदरि निकिरे त जीअं हू ईंदड़ इलेक्शन में सेल करे सघनि त डोनाल्ड ट्रम्प जी प्रेसिडेंसी में जेको आहे उहो यूक्रेन कलेप्स थियो। जीअं डोनाल्ड ट्रम्प यूज़ कयो अफ़गानिस्तान मां जेको विथड्रा कयो जो बाइडन, उनखे जो इस्तेमालु कयो सेम साॻिए तरीक़े सां हू माना डोनाल्ड ट्रम्प जी पॉलिसी खे हू ईंदड़ 4 सालनि खां पोइ इस्तेमालु करणु चाहिनि था। छाकाणि त तव्हांखे यादि हूंदो डोनाल्ड ट्रम्प जी जेका वॾे में वॾी विक्ट्री या जेको पॉलिसी रही उहो इहो त जहिड़े रीति हुन विथड्रा कयो बाइडन अफ़गानिस्तान मां, आउं हुजां त ईअं न करां। ठीकु आहे। सो एग्ज़ैक्टली सेम हुननि जो टैक्टिक आहे त ही बाइडन जी 2 महीननि जी प्रेसिडेंसी में यूक्रेन कलेप्स न थिए। सो इहो पराई जंग आहे ऐं पराई जंग ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो कलेप्स थियणी आहे, उहो ईअं ई थियणो आहे। दुनिया जो को बि मुल्क हुजे, खणे उहो पाकिस्तान हुजे, यूक्रेन हुजे या कहिड़ो बि मुल्क हुजे, प्रॉक्सी जंगूं कॾहिं बि जेको आहे कंहिं मुल्क खे हटाए नथियूं सघनि। अच्छा हाफ़िज़, अॼु यूके जो जेको प्राइम मिनिस्टर आहे लेबर पार्टी सां बिलोंग करे थो, केयर स्टार्मर, उहो बि नेटो चीफ सां मिलियो ऐं हुन चयो त रूस जेकॾहिं कंहिं बि यूरोप जे मुल्क ते हमिलो कयो त असीं फ्रंट लाइन ते विढ़ंदासीं ऐं पूरे यूरोप जे हुकुमराननि जो घणा मुल्क त उन में शामिल न आहिनि, पर कुझु जेके मिलिट्री पावर्स आहिनि या जेके अमेरिका जे पुठियां बीठल आहिनि या ख़ुदि अमेरिका, उन्हनि जो इहो चवणु आहे जीअं मां सवेर चयो त बाबा रूस जी फतह या मिडल ईस्ट में हमास जी फतह, मगरिब पूरे मगरिब जी शिकस्त आहे, इंसानियत जी शिकस्त आहे, तरक़ी पसंदनि जी शिकस्त आहे ऐं जमहूरियत पसंदनि जी शिकस्त आहे, औरतुनि जी शिकस्त आहे। जीअं नेल्सन मंडेला चवंदो त बाबा अमेरिका ऐं उन जा जेके पॉलिसी मेकर्स आहिनि उन्हनि जी वॾे में वॾी बेवकूफ़ी इहा आहे त उन्हनि जा दुश्मन पूरी इंसानियत जा दुश्मन हुअणु घुरिजनि ऐं उन्हनि जा दोस्त पूरी दुनिया जा दोस्त हुअणु घुरिजनि। सो तव्हांखे छा पियो लॻे जे ट्रम्प जे अचण खां अॻु इहा जेका रूस यूक्रेन जंग आहे, छा इहा यूरोप ॾांहुं वधी सघे थी या फ़िलहाल हिते ई रहंदी? आई डोंट थिंक सो कि रूस खे को माना यूरोप जो एनिमी थियण जो जेको आहे उहो हुनखे को शौक़ु आहे ऐं न कोई प्यूटन जेको हिटलर थियण थो चाहे त इन जंग खे उहो एक्सपेंड करे ऐं पोइ यूरोपियंस खे हिकिड़ो नओं जेको आहे उहो एनिमी मिली वञे। हालांकि हुननि हिकिड़ो ठाहे त छॾियो आहे, बट प्यूटन जी अहिड़ी का बि ख़्वाहिश न आहे ऐं उहो जियो पॉलिटिक्स जो मास्टर माइंड आहे। ॾिसो कंहिंखे अंदाज़ो ई न हो त यूक्रेन जंग जेका आहे उन ते पाण हीअं कंदासीं त जियो त बाबा उहो कलेप्स थियण वारो विद इन फ्यू मंथ्स। सो हुन पंहिंजा जेके ग्राउंड जा गोल्स हुआ उहे त शुरूआती ॾींहंनि में अचीव करे छॾिया, उन खां पोइ हुन जंग खे थधो रखियो, माना फ्रीज़िंग पॉइंट ते जंग हली वई। बिल्कुलु। उन जी वजह इहा न हुई त रूस वटि का मिलिट्री माइट न हुई। रूस ICBMs पहिरियों दफ़ो इस्तेमालु कयो, उन में बि को बि एक्सप्लोसिव मटीरियल न हो, उहो सिर्फ़ु दुनिया खे ॾेखारण जे लाइ त असां वटि इहो पावर मौजूदु आहे। ऐं रूस जी का ख़्वाहिश ई न आहे त हू जेके रशियन स्पीकिंग एरियाज़ आहिनि उन्हनि खे छॾे करे ॿी यूक्रेन ते कब्ज़ो बि करे ऐं हुनजो ॿियो उहो मसइलो बि न आहे। सो आई डोंट थिंक सो कि प्यूटन जेको आहे हुननि खे अॻिते वधाईंदो, यूरोप ॾांहुं खणे वेंदो, बिल्कुलु बि न।
प्यूटन भले केॾा मन मिसाल जे तौर ते हिननि पहिरीं जेके लॉन्ग रेंज मिसाइल प्रोवाइड कया अमेरिका उहे इस्तेमालु कया उन्हनि खे बि उन्हनि जे S-400 डिस्ट्रॉय कयो। पोइ यूके हिकिड़ो स्ट्रोमेडो चवनि था उहो ॾिनो, उहो बि इस्तेमालु कयो, उन्हनि खे बि उन्हनि डिस्ट्रॉय कयो। सो दे हैव द केपेबिलिटीज़। ऐं छा कंदा, कुझु नथा करे सघनि। सो आई बिलीव के प्यूटन जेको आहे उहो इंतज़ारु कंदो ऐं हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनखे ख़बर आहे त डिघी जंग में रूस खे हाराए नथो सघिजे ऐं डिघी जंग जेको आहे उहो यूक्रेन विड़े नथो सघे। सो उनजे करे उहो आई बिलीव के उहो इंतज़ारु कंदो ऐं उहो अहिड़ी का ग़लती न कंदो। अच्छा हाफ़िज़, इन जेको इहो मौज़ू आहे रूस यूक्रेन जंग वारो, इन जो आख़िरी सवाल इहो आहे त जेकॾहिं यूक्रेन खे जेके मिज़ाइल मिलनि था, ॿुधायो पियो वञे त हिन दफ़े जेके मिज़ाइल ॾिना विया आहिनि रूस ख़िलाफ़ इस्तेमालु करण लाइ, उहे वधीक जदीद आहिनि, एडवांस्ड आहिनि ऐं इंतिहाई ख़तरनाक आहिनि। जेकॾहिं उहे रूस जे अंदरि पाण हिकिड़ो मिसाल वठूं था त उहे सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर खे जेकॾहिं टारगेट कनि था या मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर खे उते फ़ौजी एम ठिकाणनि खे टारगेट कनि था उहे मिज़ाइल सच में जेकॾहिं अमली तौर ते, त पोइ उन जंग खे कीअं था ॾिसो? मंसूर, जेकॾहिं यूक्रेन इस्तेमालु करे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरीं रूस ॿुधाए चुको आहे त असां उन्हनि कंट्रीज़ खे टारगेट ठाहींदासीं जिन कंट्रीज़ जा उहे हथियार आहिनि। पर जेका हाणे मौजूदा सूरत हाल आहे उहा इहा आहे त ही जंग जेका आहे उहो घणो वक़्तु नथी हले सघे, छाकाणि त अमेरिकन फंडिंग हिन खे बंदि थियण वारी आहे। ठीकु है, सो हू लास्ट डिच कनि था, माना साइकोलॉजिकली वार थी चुकी है। हू रशिया खे प्रोवोक कनि था त हू जंग करे, उहो हुन ते बार बार अटैक कनि था त हू यूरोप जे नेटो जे कंहिं ॿिए मुल्क ते हमिलो करे त जीअं असीं बुनियाद ठाहे नेटो खे जेको आहे रूस जे ख़िलाफ़ आणे सघूं ऐं जीअं डोनाल्ड ट्रंप मजबूर थी करे उन ट्रीटी जे तहत जेको आहे उहो इन जंग खे ख़तम न करे। ॾिसो, दे आर प्लेइंग द साइकोलॉजिकली ऐं हू बि साम्हूं साइकोलॉजिकली खेॾे थो पियो। सही आहे। सो हाणे जीअं त जेकी जंगी गोल हू पंहिंजा अचीव करे चुको आहे, उनजे करे हू जीअं साइकोलॉजिकली वार खेॾनि पिया तीअं प्यूटन हुननि खे रिस्पॉन्ड करे पियो। सो मुंहिंजो पर्सनली राय मुंहिंजी इहा आहे त प्यूटन को एॾी वॾी ग़लती न कंदो, छाकाणि त रशियन इकोनॉमी जेको सेंक्शन्स खां पोइ ऑब्वियसली हुन गिरो त कयो आहे, बट अञा जेको हुनखे उहो प्रोडक्शन कैपेसिटीज़ खपनि, माण्हुनि जी नीड खपे, या ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे मुल्क खे 21st सेंचुरी में तव्हां जेको आहे उहो कोन चाहींदो त कंहिं मेजर कंफ्लिक्ट में अचे ऐं 32 मुल्क तव्हांजे मुल्क जे ख़िलाफ़ विढ़ंदा हुजनि, तव्हांजे माण्हुनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो ओपिनियन जुड़े, तव्हांजे ख़िलाफ़ हिकिड़ो ओपिनियन जुड़े। सो आई डोंट थिंक सो कि प्यूटन एॾो को सफ़ा को ॿार आहे या एतिरी हुनखे पॉलिटिकल साइंस कोन ईंदी हूंदी जो हू एॾी वॾी जेको आहे ग़लती करे। भले सॼी अमेरिकन सपोर्ट मिसाल जे तौर ते डोनाल्ड ट्रंप जारी करे छॾनि, तॾहिं बि रूस खे हाराए नथो सघिजे सिर्फ़ु यूक्रेन सां, सिर्फ़ु यूक्रेन जे हुन सां। सो लेट्स सी छा थो थिए। आई डोंट थिंक के प्यूटन जेको आहे ॿियनि मुल्कनि जे ख़िलाफ़ खणे वेंदो। हुनखे ख़बर आहे त हुन वटि कैपेसिटी आहे, कैपेबिलिटी आहे। मिसाल जे तौर ते दुनिया में जेके हथियार विकिणनि था उन्हनि सभिनी खे हू S-400 जेको डिस्ट्रॉय करे चुको आहे, हिकिड़ो हिकिड़ो करे, सिंगल हैंडली करे। ऐं उन खां पोइ जेको पहिरीं लास्ट टाइम ईरान ते जेको अटैक कयो इसराइल F-35 जेट सां, उन्हनि जा बि जेके हथियार हुआ, उन्हनि जा जेके मिसाइल्स हुआ, उन्हनि खे डिस्ट्रॉय कयो S-300। सो दे आर नाउ वर्किंग ऑन S-500 सिस्टम। सो हुननि वटि जदीद दुनिया जो केपेबल मिसाइल सिस्टम आहे जंहिंखे जेको आहे उहो शिकस्त नथी ॾेई सघिजे। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे मंसूर। हा बिल्कुलु। ऐं हसन नसरुल्ला जीअं चवंदो हो त जंग जज़्बात खां वधीक ॾाप सां विड़ी वेंदी आहे, हिकमत अमली सां विड़ी वेंदी आहे। जंग में फ़क़ति हथियार न आहिनि विढ़ंदा, फाइटर जहाज़ न आहिनि विढ़ंदा, पर ज़हन विढ़ंदा आहिनि। ऐं जंग ॾाप जी जंग हूंदी आहे। दुश्मन यकीनन तव्हांखे भड़काईंदो, पर तव्हांखे जंग पंहिंजी ॾाप सां ऐं पंहिंजी सलाहियतुनि जे आधार विढ़णी आहे। ऐं यकीनन रूस बि ईअं ई कंदो। सो हफ़ीज़, पाण हाणे हेग ॾांहुं हलूं था, जेको नेदरलैंड्स में हेग में जेका इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट आहे, आलमी फ़ौजदारी कोर्ट, उन में वॾे अरसे खां केस हलियो पिए। करीम ख़ान वकील आहे, बुनियादी तौर ते हू मिस्र जो आहे, की हुन केस विधा ॿिया टिया मामला नेतन्याहू जे ख़िलाफ़। ऐं हमास जे अॻुवाणनि गॾोगॾु हमास जा अॻुवाण बि उन में, ऐं उन्हनि खे ॼाणायो वियो त ही ॿई धुरियूं हिन जंग जो, हिन तबाहकारी जो, हिन नसल कुशी जो सबबु आहिनि, जंहिंमें इस्माइल हानिया हो, यया सिनवार हो, मोहम्मद ज़ैफ़ हो, ॿिया बि कुझु अॻुवाण हमास जा, पर उहे सभु मारिजी चुका आहिनि सिवाइ मोहम्मद ज़ैफ़ जे। हमास जे बकौल
ॿिए पासे नेतन्याहू ऐं दिफ़ाई वज़ीर योआफ गैलंट उन्हनि जे ख़िलाफ़ इहो वारंट गिरफ़्तारी जा वारंट जारी थी चुका आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में त 125 मुल्क इन जा मेंबर आहिनि। इसराइल ऐं अमेरिका इन जा मेंबर कोन्हनि ICC जा। तंहिं बावजूदि जेकॾहिं यूरोप जे कंहिं बि मुल्क में नेतन्याहू वेंदो त हुनखे गिरफ़्तार करणु उन्हनि जो फ़र्ज़ु आहे। इन खां अॻु तव्हांखे यादि हूंदो त तक़रीबन पोणा 200 जनरल असेंबली जा ऐं सिक्योरिटी काउंसिल जा जेके रिज़ोल्यूशन्स आहिनि, जेके करारदादूं आहिनि, उहे इसराइल जे ख़िलाफ़ पास थी चुकियूं आहिनि, पर इसराइल कंहिं हिक खे बि क़बूल नाहे कयो, कंहिं हिक खे बि नाहे मञियो ऐं उहे सभु करारदादूं मां नंबरनि सां तव्हांखे ॿुधाए सघां थो, उन्हनि सभिनी जा फ़ैसिला तव्हांखे ॿुधाए सघां थो, पर उहो कंहिंखे बि नथो मञे। हाणे तव्हां इन समूरे मामले खे कोर्ट जे फ़ैसिले खे कीअं था ॾिसो ऐं यूरोपी ऐं अमरीकी जेके लीडर आहिनि, जेके सियासतदान आहिनि, उन्हनि जी छा राय आहे इन कोर्ट जे डिसीजन ते? मंसूर, कुछ ॾींहं पहिरीं मूं फरीद ज़करिया जो इंटरव्यू ॿुधो पे। हुन खां हिकिड़े हिंदुस्तानी सहाफ़ी सवाल कयो त यूनाइटेड नेशंस जी मौजूदा वक़्त में कहिड़ी रिलेवेंस आहे। 1 खां 10 तव्हां वटि नंबर आहिनि, उन्हनि में तव्हां ॿुधायो असांखे त हुनजी भला नेगेटिव में वञी सघां थो, माना का रिलेवेंस आहे कोन। सो जेको मौजूदा इंटरनेशनल ऑर्डर आहे उनजी जेका रिलेवेंस आहे उहा इहा आहे, उहा नेगेटिव में आहे। सो जेके ICC या इवन ICJ या इवन यूनाइटेड नेशंस रेज़ोल्यूशंस हू रफ़ीफ़ ज़ियादा तव्हांजी चओ था त यूनाइटेड नेशंस जा रेज़ोल्यूशंस तव्हांखे ॿुधाए सघां थो त उन पंहिंजी शाइरी में बि इहो लिखियो अथसि त यूनाइटेड नेशंस जा रेज़ोल्यूशंस डेली सुबुह जो पढ़े ॿुधाईंदी आहियां ऐं मथां खां जेको आहे इसराइली फाइटर जेट ईंदो आहे मुंहिंजे घर ते बमबारी कंदो आहे। सो इहा मौजूदा सूरत हाल रही आहे इंटरनेशनल सिस्टम जी। बहरहाल पोइ बि इहो लास्ट माना मूवमेंट हुयो इंटरनेशनल सिस्टम जे लाइ। ICC हुनजो हिसो आहे पूरे उन जेको मौजूदा इंटरनेशनल ऑर्डर आहे उनजो, त हू एटलीस्ट जेके मौजूदा कंफ्लिक्ट आहे उनखे ह्यूमन स्टोरी ॾेई सघे त किथे न किथे उहो जेको इंसानियत आहे उहो बाक़ी आहे ऐं उनजो जेकॾहिं तव्हां क़तलेआम कंदो त केर बि खणे तव्हांखे केरु गिरफ़्तार न बि करे तव्हांजे पावर जे करे, तव्हांजी ताक़त जे करे, बट एटलीस्ट हू इस्लाम में आहिनि त तव्हां ग़लति खे ग़लति चओ। सो हुननि ग़लति खे ग़लति चयो आहे सिर्फ़ु हिकिड़ी स्टेटमेंट जे हद ताईं। ऐं आउं सम्झां थो इहा बि फ़लस्तीनियुनि जी हिकिड़ी मोरली फतह आहे। उहो मोरली तौर ते त दुनिया पूरी में खटे चुका आहिनि, इहो हिकिड़ी हुननि जी ॿी फतह आहे, छाकाणि त राइट टू डिफेंड इट सेल्फ, राइट टू डिफेंड इट सेल्फ वारो जेको इहो मंतर आहे स्टार्टेड फ्रॉम दी अमेरिकन फॉरेन सेक्रेटरी, छा नालो अथई हुनजो, एंटनी ब्लिंकन, ऐं पोइ इहो पूरा समूरा ॻाल्हियूं राइट टू डिफेंड इट सेल्फ जो इहो मतिलबु न आहे त 1163 माण्हुनि जे बदिले में तव्हां जेको आहे उहो 50,000 माण्हुनि खे क़तल करे छॾींदो। वेयर इज़ द ह्यूमन स्टोरी बिहाइंड इट? कहिड़ो इंटरनेशनल लॉ तव्हांखे इजाज़त ॾिए थो त तव्हां 1163 माण्हुनि जे बदिले में तव्हां 50,000 माण्हुनि खे क़तल करे छॾो, तव्हां इंसानी ज़िंदगियूं अजीरन करे छॾियो। सो इन जे पोयां का बि ह्यूमन स्टोरी मौजूदु न आहे। ऐं जेको मौजूदा वारंट जारी थिया आहिनि सवाइ उन जी मोरल इम्प्लीकेशन्स जे ॿियो को इम्प्लीकेशन न आहे, छाकाणि त मोरली इसराइल इहो ॿुधाईंदो रहियो आहे त असांजो जेको इहा जेका मौजूदा जेनोसाइडल वार आहे उहो जस्टिफाइड आहे। सो इन खे धक मोरली लॻो आहे, बाक़ी ग्राउंड ते को फ़र्क़ु न पवंदो। अमरीकी सेनेटर्स त उहो ई चवनि पिया जेकॾहिं नेदरलैंड जी कोर्ट इन फ़ैसिले खे वापसि न वरितो त असां नेदरलैंड ते जेको आहे उहो हमिलो करे छॾींदासीं, सम्झो था। सो उहो इहो पिया चवनि। बहरहाल पोइ बि कुझु यूरोपीय मुल्क आहिनि जिन चयो आहे त असां ज़रूरु इसराइल जे वज़ीर अज़म खे ऐं फॉरेन मिनिस्टर खे गिरफ़्तार कंदासीं, एक्स फॉरेन मिनिस्टर खे, जंहिंमें ख़ुदि नेदरलैंड आहे। इवन UK जे प्राइम मिनिस्टर बि टियों ॾींहुं इहो चयो आहे इन जी प्रेस कॉन्फ्रेंस। ऐं उन खां पोइ जस्टिन ट्रूडो बि इहो चयो आहे त असां इंटरनेशनल लॉ जा बाइंडर्स आहियूं ऐं असां जेको आहे ज़रूरु फॉलो कंदासीं। बट उहो हुननि जूं ॻाल्हियूं आहिनि, पाण सभिनी खे ख़बर आहे त अहिड़ो कुझु थियण वारो कोन्हे। ऐं को बि इसराइल त माना हुनजो दादलो ॿार आहिनि ऐं सो दादले ॿार खे केरु कुझु चवण वारो न आहे। सो मोरली हुननि जी शिकस्त चए सघिजे थी, बाक़ी उन सां जंग ते को फ़र्क़ु न पवंदो। तव्हां अॼु जेकॾहिं न्यूज़ फॉलो पिया करियो त अॼु वधीक एग्रेसिवली इसराइल अटैक कयो आहे लिबनान ते एज़ कम्पेयर टू प्रीवियस वीक। सो उन सां हुननि खे, छाकाणि त उहो ताक़त जी ॻाल्हि इहा आहे त उहो जंहिं महिल हूंदा आहिनि ताक़त में, उन महिल लॻंदो आहे त असां ई सभु कुझु आहियूं। सो ग्राउंड ते उनजो को फ़र्क़ु न पवंदो। हा, मोरली जेको राइट टू डिफेंड इट सेल्फ वारी ॻाल्हि आहे उनखे ज़रूरु धक रसियो।
हाँ, ठीकु आहे हफ़ीज़। इसराइल त वाक़ई हुननि जो लाडलो ॿारु आहे, पर नेतन्याहू हुननि जो ख़ासि बेबी आहे, जंहिंखे हू सॾींदा ई बेबी आहिनि। सो बेबी हुननि लाइ ज़रूरी आहे। पर जॾहिं बि हुननि जे कम जो न रहियो त पोइ लाज़मी तौर ते हुननि खे हू गिरफ़्तार बि कराए सघनि था ऐं हुन जी सरकार खे किराए बि सघनि था। बहरहाल, हे समूरा मामला आहिनि। ऐं आख़िरी मामलो पाण पाकिस्तान जे अंदरि सिक्योरिटी इशूज़ आहिनि। पहिरें ॾींहं खां वठी आहिनि, हिते क़ौमुनि जा तज़ाद आहिनि, क़ौमुनि जा मसइला आहिनि। ऐं KPK जे अंदरि ख़ासि तौर ते बलूचिस्तान जे अंदरि उते तमामु घणा तव्हां ॾिसंदो त बुहरान आहिनि, सिक्योरिटी इशूज़ आहिनि, सिक्योरिटी फोर्सिस ते हमला, नेशनल लिबरेशन जो जेको राइज़ आहे, जेको उभार आहे, ख़ासि तौर ते 2020 में अफ़गानिस्तान में जीअं नेटो फोर्सिस निकितियूं, उन खां पोइ बलोच अस्करियत पसंदि जेके धुरियूं आहिनि, उन्हनि जो ताक़त में अचणु। ऐं हाणे त एतिरे ताईं ॿुधण में अचे पियो त चीन पंहिंजे शहरनि जी सिक्योरिटी लाइ पाण फ़ौजूं लाहे पियो। ऐं आलमी माहिरनि इहो चयो त जेकॾहिं चीन ईअं करे थो त इहा पाकिस्तान जी मिलिट्री जी ऐं उन जी इंटेलिजेंस जी वॾे में वॾी शिकस्त हूंदी। त यानी हू पंहिंजे महिमाननि खे महफ़ूज़ नथा रखी सघनि, या जेके बि हिते प्रोजेक्ट आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। छो ऐं एपेक्स कमेटी में जेको फ़ैसिलो थियो आहे बलूचिस्तान जे अंदरि मिलिट्री ऑपरेशन जो, त तव्हां इहे जेके स्टेट जूं पॉलिसीज़ आहिनि, जेके KPK ॾांहुं ऐं बलोचिस्तान ॾांहुं, इन समूरे मामले ते तव्हां पंहिंजा वीचार ॾियो त पोइ पाण सेशन ख़तमु करियूं। मंसूर, एपेक्स वारो फ़ैसिलो मिलिट्री ऑपरेशन खे मन सिंग थींदा आहिनि छा? गुज़िरियल 4 सालनि खां या गुज़िरियल 10 सालनि खां या 2006 खां अञा बि पोयां वञो, छा पियो थिए? या अञा तव्हां 77 सालनि खां वञो, माना मिलिट्री ऑपरेशन छा थींदो आहे? हेसिताईं तव्हां छा गुल पे ॾिना हुननि खे, जो हाणे तव्हां बंदूक सां हुननि सां डील कंदो? ठीकु आहे, उहे जेका ह्यूमन स्टोरी वारी असां ॻाल्हि कई, त उहो मारंग जो बि कल्ह इंटरव्यू ॿुधूं पिया हुनजी, त असां वटि त इहा ॻाल्हि ई कान्हे त असांजे मूंखे तव्हां रिसोर्सिस नथा ॾियो, या सां आइनी मसइला आहिनि। असां त बुनियादी मसइलनि ते जेको आहे उहो ॻाल्हायूं पिया, त असांखे जीअण जो हक़ ॾियो। जीअण जो हक़ जेको आहे उहो आहे, त हुननि सां हुननि जा जेके प्रॉब्लम आहिनि विद द स्टेट, उहे ॾाढा ॾाढा गहरा थी चुका आहिनि। ऐं माना ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां हाणे मिलिट्री ऑपरेशन, मिसाल जे तौर ते अञा बि 71 में वञूं था, त तव्हां ऑपरेशन सर्च लाइट स्टार्ट कयो मार्च में स्पेशली, ऐं उहो तव्हांजो 6 महीना या 7 महीना जेको बि तव्हां चओ उहो मिलिट्री ऑपरेशन हलियो, छा मिलियो? लास्ट डे जंहिं ॾींहं ते तव्हां सरेंडर साइन था करियो, उन ॾींहं ते तव्हां BBC खे चओ था त वी विल डिफेंड ढाका। ठीक है, ऐं हू न्याज़ी साहब चवे थो त कौन आने दो उनको, हम तो इंतजार कर रहे हैं। सो जेकॾहिं मिलिट्री ऑपरेशन अहिड़ो आहे त ज़रूरु करणु घुरिजे, ऐं त चवां थो अॼु ई हींअर ई स्टार्ट कनि। पर जेकॾहिं मिलिट्री ऑपरेशन खां ॿिया जेकॾहिं ॿिया ऑप्शन्स मौजूदु आहिनि, जंहिंजे पोयां ह्यूमन स्टोरी मौजूदु हुजे, कॾहिं कॾहिं ॻाल्हियुनि सां मसइला हल थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं डिस्कशन सां बि इशूज़ हल थींदा आहिनि। बट जेकॾहिं जॾहिं जेको तव्हांजी एक्सप्लॉइटेशन आहे उहो तमामु घणी वधे वेंदी आहे, त पोइ माण्हू ॻाल्हियूं कोन ॿुधंदा। सो पोइ तव्हां माण्हुनि सां जीअं 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 ॿोली में तव्हां ॻाल्हायो हूंदो, माण्हू उन ॿोली में ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां वधीक सख़्तु ॿोली इस्तेमालु कंदा, माण्हू वधीक सख़्तु ॿोली इस्तेमालु कंदा आहिनि। ॿोली जो मतिलबु त हथियारनि जे उनमें ताक़त जे ज़िमरे में, इनखे चवंदा आहिनि कंफ्लिक्ट जी लेदर। सो बलूचिस्तान में हाणे उहो पियो हले, तव्हां 2 माण्हू क़तल कयो था, हू 6 माण्हू क़तल कनि था, तव्हां 6 माण्हू क़तल करियो था, हू 10 माण्हू क़तल कनि था। पावर जेकॾहिं ठीकु आहे, तव्हां 6th लार्जेस्ट आर्मी आहियो, त हू खणे ओॾा पावरफुल न आहिनि, केर बि आहिनि, हुननि जो कहिड़ो बि आइडिया आहे, कहिड़ो बि ख़्यालु आहे, उन सां असां एग्री करियूं या न करियूं इहो अलॻि सां बहस आहे। पर जेकॾहिं कंफ्लिक्ट खे सिर्फ़ु एनालाइज़ करियूं था, त उन नतीजे ते पहुचे वियो। सो दे आर चैलेंजिंग यू, माना तव्हांजी माइट खे चैलेंज पिया कनि। ठीकु है, त उहो जेकॾहिं 6 नंबर ते लार्जेस्ट या बिगेस्ट फोर्सिस न आहिनि, उहे बि त तव्हांजी माइट खे चैलेंज पिया कनि। सो जेके हालात आहिनि उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो जॾहिं तव्हांखे चैलेंज पिया कनि, त जेको ऑप्शन्स आहिनि उहे निकिरे चुका आहिनि। असां कल्ह डिस्कशन्स में हुआसीं, त उन हिकिड़ो नालो नथो खणां, हुनजी त सभिनी ते निगाह आहे। सो माई वाइफ वॉज देयर, हुनजी त साईं सभिनी ते निगाह आहे। त पोइ एग्ज़ैक्टली सेम ॻाल्हि इहा आहे, त पोइ बलूचिस्तान ऐं KP में छा पियो थिए? हा, जेकॾहिं 24 करोड़ माण्हुनि ते निगाह आहे, त पोइ ही केरु पियो करे? KP में मिस केरु थियनि पिया, हलंदड़ बस ते फायरिंग थिए थी, ऐं एतिरा माण्हू मारिजी था वञनि। वेयर इज़ द स्टेट? हीअं था दुनिया खे प्राउडली ॿुधायूं था असां 6th लार्जेस्ट आर्मी आहे। ठीकु है,
पोइ असां जॾहिं हैदराबाद मां निकिरूं था त प्लाज़ा पिया ठाहिनि कैंट जे साम्हूं। ठीकु आहे, त असां ॾिसो आर्मी या माना जेको बि आहे प्रोफेशनलिज़म त इहो न आहे न। माना जेकॾहिं मुंहिंजो हम्म कमु पढ़णु आहे ऐं आउं ॿिया कमु कंदुसि त ऑब्वियसली आउं उहो मुंहिंजो जेको मुंहिंजी ड्यूटी आहे बुनियादी उहो न कंदो रहंदुसि। सो हम्म कुझु अचीव थियणो न आहे मिलिट्री ऑपरेशन्स मां, उहे फर्दर डिवाइड क्रिएट कंदा। माना मिलिट्री ऑपरेशन में तव्हां ताक़त खे ताक़त सां जवाबु ॾींदो, वधीक डिवाइड क्रिएट थींदी। सो दुनिया में किथे बि काइनेटिक फोर्स सक्सेसफुल रही न आहे, थींदी न आहे। हिकिड़ी सियासत जी ॿोली आहे, दुनिया पूरी में पढ़ाई वेंदी आहे, दुनिया पूरी में ॻाल्हाई वेंदी आहे। मोहबत जी ॿोली आहे, रिस्पेक्ट जी ॿोली आहे, वैल्यूज़ जी ॿोली आहे, ह्यूमन स्टोरी जी ॿोली आहे। पाण पहिरीं ॾींहं खां चऊं पिया न, तव्हां इसराइल खां त ॾाढा कोन हो, तव्हां हम्म अमेरिका जी ताक़त जे अॻियां त कुझु बि न आहियो न। सो एटलीस्ट ॿियनि जी शिकस्तुनि मां न त पंहिंजी शिकस्त 71 वारी मां कुझु त सिखो। हम्म कॾहिं कॾहिं ॿियनि जी शिकस्तुनि मां सिखबो आहे त असां ओड़ा ग़लतियूं न करियूं। हलो ॿियनि जी शिकस्तुनि मां नथा सिखूं, पंहिंजी शिकस्त मां ई खणी सिखो न। सो प्रॉब्लम तमामु घणा वधी चुका आहिनि ऐं उन प्रॉब्लम जो हल को एॾो ॾुखियो न हो, हल तमामु सवलो हो। ऐं ॿारनि खे पढ़ाईंदो पियोसि। मूं चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे अताउल्ला मेंगल जी हुकूमत खे ख़तमु कयो जस्ट आफ्टर दी 5 months ऑफ अताउल्ला मेंगल्स हुकुम, डेमोक्रेटिक इलेक्टेड गवर्नमेंट खे तव्हां ख़तमु कयो इस्लामाबाद में वेही करे हिकिड़े ऑर्डर सां। इहे तव्हांजा माण्हू अताउल्ला मेंगल, अकबर बुगटी खे तव्हां 2006 में मारियो, उहो तव्हांजो गवर्नर हो। ऐं ॿिया तव्हांखे इहे मरी इहे ट्राइब्स समूरा इहे स्टेट सां गॾु हुआ, त तव्हांखे उहे सभु चेक करणु घुरिजनि। हलो हाणे त कबीले जो बलूचिस्तान में इशू ई न आहे, हाणे त नौजवान आहिनि, पढ़िया लिखा डॉक्टर, एमफिल स्कॉलर ऐं PhD होल्डर्स, त हाणे तव्हांखे कबीले सां ॻाल्हाए नथा सघो। पर जॾहिं तव्हां कॉन्फ्लिक्ट जी शुरूआति में वेंदा हो त ख़बर त वठो त इहे त तव्हांजा माण्हू आहे न। अॼु आऊं जेकॾहिं कल्ह मूं झंडो खयो हुयो ऐं फॉर एग्ज़ाम्पल आई एम टॉकिंग पर्सनली, ऐं सुभाणे जेकॾहिं आऊं माना ॿियो को मीन इस्तेमालु करां थो त को माण्हू मूंखां अचे पुछे त सही त बाबा तुंहिंजी रिज़र्वेशन आहे कहिड़ी, हम्म वॉट आर यू वांटिंग फ्रॉम ए स्टेट, ॿुधा त सही। हम्म ॿारनि खे जॾहिं पढ़ाईंदो आहे ऐं चवंदो भाई रियासत हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंमें माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ी जोग्राफी हूंदी आहे, को कॉन्स्टिट्यूशन हूंदो आहे, को गवर्नमेंट हूंदी आहे, बस सिंपल इज़ दैट। पोइ माण्हू छो अमेरिका वञणु चाहींदा आहिनि, छो पाकिस्तान कोन रहणु चाहींदा आहिनि, तव्हांखे हम्म सोचणु घुरिजे। या छो माण्हू हिन रियासत खां बग़ावत करे पंहिंजी रियासत ठाहिणु चाहींदा आहिनि। कंहिं चयो त बाबा असीं पाकिस्तान हिकिड़ी रियासत आहे, हुन खां बग़ावत करे असीं रियासत कोन ठाहींदासीं, ॿियो को स्ट्रक्चर ठाहींदासीं, रियासत ई ठाहींदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन में बि गवर्नमेंट हूंदी, उन में बि सिस्टम हूंदो, उन में एलोकेशन और डिस्ट्रीब्यूशन ऑफ दी रिसोर्सिस एंड वेल्थ हूंदी, उन जा बि के कानून हूंदा। उहा सॼी फज़ीलत जेकॾहिं हिन मुल्क में अची वञे त छो माण्हू पंहिंजा ॿार जेके आहिनि उहे माना उन्हनि जे लाश कुल्हे ते खणंदो। हम्म सो प्रॉब्लम तव्हांजी उन उन सोच में आहे फ्रॉम वेरी फर्स्ट डे। त मामलनि खे वैल्यूज़ जी बुनियादनि ते, ह्यूमन स्टोरी जी बुनियादनि ते, इज़त ऐं मोहबत जी बुनियादनि ते हल करण जे बजाए हिकिड़ी लठ हूंदी, हिकिड़ी AK-47 हूंदी, उन सां हल करे सघिजे। AK-47 सां मामला हल नथा करे सघिजनि। हा आउं ॻाल्हायां पियो, मुंहिंजी आवाज़ खे ख़ामोश करे सघिजे थो, पर ओड़ो हम्म ॿियो को माण्हू अची सघे थो। सो तव्हां जूं कॾहिं न कॾहिं उहो गोलियूं ख़तम थी वेंदियूं। सो दिस इज़ द रूल ऑफ दी नेचर मंसूर। हा हफ़ीज़, तव्हां तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई त हाणे उहो मामिलो नौजवाननि जे हथ में अची चुको आहे ऐं उते सभु डॉक्टर आहिनि, स्कॉलर आहिनि, एमफिल ऐं PhD स्कॉलर आहिनि, ऐं हाणे उहे सभु क़बीला क़ौमी लड़ी में पोइजी चुका आहिनि। इन करे उते हाणे ॻाल्हियूं करणु या सियासी हल कढणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। ऐं जॾहिं हुन तज़ाद जी, हुन मसइले जी शुरूआति हुई तॾहिं फ़क़ति चंद माण्हू हुआ, प्रिंस करीम ख़ान हो, ख़ान ऑफ कलात हो, घोस बख्श बिज़न जो हो, या पाण चऊं त शेरोफ मरी हो या ख़ैर बख़्श मरी हो, उन्हनि सां ॻाल्हाए पियो सघियो। 4-5 आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू हुआ, पर हाणे उहो मामिलो सरदारनि खां निकिरी चुको आहे ऐं आम माण्हुनि जे हथनि में अची चुको आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त जेका मुंहिंजी राय आहे त हाणे उते ताक़त इहो तइ कंदी त केरु फ़तेहयाब थींदो ऐं केरु शिकस्त खाईंदो। महमूद दरवेश जे लफ़्ज़नि में त हाणे शाइरी न बंदूक ॻाल्हाईंदी।
सो बलूचिस्तान जे अंदरि सूरत हाल काफ़ी कशीदा आहे ऐं रियासत उन जो को बि डिप्लोमेटिक या पॉलिटिकल सोल्यूशन नथी चाहे या ॿियूं कुझु धुरियूं नथियूं चाहिनि। सो मंसूर, बहरहाल माना पाण पाण तव्हांजी ॻाल्हि खे कटंदे ऐं थोरो फाइनली लास्ट नोट, त जी असां कॾहिं बि बंदूक जा हामी न आहियूं रहिया। उनजी वजह इहा आहे त जेको माना पेन आहे न, उहो सभिनी जो साॻियो आहे। हा, हम्म त ऐं असांखे ख़बर आहे, त सभिनी खे ख़बर आहे त बंदूक कॾहिं को सॉल्यूशन आंदो ई न आहे दुनिया में। हम्म रुगो हिते जी ॻाल्हि थोरी था करियूं, वो दुनिया जी पूरी ह्यूमन हिस्ट्री जी ॻाल्हि था करियूं। तव्हां हिकिड़ो को मिसाल ॿुधायो दादा हिते बंदूक सक्सेसफुल रही? थींदो ई न आहे, पॉसिबल ई न आहे। सो इहो छा छा चवंदा आहिनि, त आज़मायल ॻाल्हियूं आहिनि, उहो भले आज़माए ॾिसजनि। बिल्कुलु अॻे न पोइ, अॼु न सुभाणे, पोइ उहा अमेरिका जी सालसी हुजे, चीन जी हुजे या रूस जी हुजे या कुझु ॿियनि धुरनि जी हुजे, बहरहाल रियासत खे टेबल ते अचिणो पवंदो ऐं उन्हनि धुरनि सां ॻाल्हाइणो पवंदो। पोइ उहो मामिलो उन्हनि जो मुतालबो फ़क़ति हिकिड़ो ई आहे, क़ौमी आज़ादी। बहरहाल उहो वक़्त ते छॾियल आहे त छा थो थिए, दुनिया में वॾियूं वॾियूं क़ौमी तहरीकूं पाण ख़तमु थींदे बि ॾिठियूं, जीअं LTT तामिलनि जी लिबरेशन टाइगर्स ऑफ तामिल ईलम, उहा विलुप्लाय प्रभाकरन जे 2009 में मारजण सां ख़तमु थी वई। ऐं अॼु तामिल नेशनल लिबरेशन जो श्रीलंका जे अंदरि सवाल ई ख़तमु थी वियो आहे। ऐं कॾहिं त जाफना जेको तामिलनि जो गढ़ हो, उन में गज़ा जीअं इहा ख़बर न पवंदी हुई त सिविलियन केरु आहे ऐं LTT जो कारकुन केरु आहे, उन्हनि जो वेढ़ार केरु आहे। बहरहाल ईअं बि तारीख़ में थींदो रहियो आहे, तमामु वॾा मिसाल आहिनि। बहरहाल हफ़ीज़, तव्हांजी वॾी महिरबानी। पाण वरी ॿिए कंहिं मौज़ू सां ऐं ॿिए कंहिं सेशन में हाज़िर थींदासीं ऐं दोस्तनि खे आगाही ॾींदा रहंदासीं। सो दोस्तो, तव्हांखे जेकॾहिं हीउ सेशन पसंदि अचे त पाण बि ॾिसो, पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करियो ऐं असांखे सपोर्ट कंदा रहो ऐं पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। थैंक यू हफ़ीज़। थैंक यू सो मच मंसूर, थैंक यू।